ख्वाजा अब्दुल अब्बास मुरस्सी रहमतुल्लाह अलैह उन्हीं जमाने जो मशहूर आलिम दीना ऐं रुगो आलिम भी कोने पर पाण भी साहिब करामत ऐं साहिब कमाल हो। ख्वाजा अब्दुल अब्बास रहमतुल्लाह अलैह फरमाइन था मुखे भी शौक़ थियो त हिकड़ो जुमो मां पीरान पीर जी तकरीर ॿुधी अचां। सुबह जो सवेर अची मस्जिद शरीफ में वेठो, फजर जी नमाज पीरान पीर सां अदा कई। उस पाक रज़ी अल्लाह ताला जो महराब खां दरवाज़ो हूंदो पाण तो निकरी हलिया विया। जमात वेही रही, ख्वाजा अब्दुल अब्बास मुरस्सी उहो बोते सॼो ॾींहुं गुज़ारिया, जुम्मो पढ़ी पोइ सॼी मस्जिद भरजी वई, माण्हुनि सां भरबी वई भरबी वई। हे पहिरीं सिर में वेठो आहे, अज़ान आई, खुतबे जो टाइम थियो, पीरान पीर जो दरवाज़ो खुलियो, महराब खां पाण अंदर आया। अंदर अची पाण खैर जो मिंबर ते वेठा, चओ सुभान अल्लाह। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जो तकरीर फरमाई, सदुन तकरीर शाही सुभान अल्लाह। मुझा दोस्तों जी मां हिकिड़े आलिम खां पढ़ियो आहे त गौस पाक जे तकरीर में कई भेरा जनाज़ा खॼंदा। तकरीर जे दौरान जनाज़ा खॼंदा हा, यानी अहिड़ी त मुहब्बत जी ॻाल्हि कंदा हा जो माण्हू जूं दिलियूं फाटी पवंदियूं हुयूं ऐं माण्हू जहान छॾे वेंदा हा, वासिल बिल्लाह थी वेंदा हा, कई लाश खॼंदा हा। अहिड़ो दुनिया में मिसाल कजो। ख्वाजा अब्दुल अब्बास मुरस्सी रहमतुल्लाह अलैह फरमायो मां बि वेही रहियुसि 5 मिंट 10 मिंट 15 मिंट 20 मिंट गौस पाक जो खिताब हलियो पे सुभान अल्लाह, लाजवाब खिताब। 20-25 मिंटनि खां बाद में ओचितो मुंहिंजे पेट में वटि पियो। पेट जो वटि सम्झो था, मस्जिद शरीफ अचण जी ज़रूरत कान, सम्झी विया। जंगल जो अला छो चुप आयो? वकड़ हिकिड़ो हवा जी सूरत में हूंदो आहे, उहो न, ओ जेको ॿियो माल कढो हरू भरू चोला सिंधी में ॿुधायां। झंग जो ख्याल, अहिड़ो झंग जो ख्याल पियो जो ख्वाजा अब्दुल अब्बास मुरस्सी फरमाए तो पगरजी वियुसि। जे उथां त मस्जिद लंबी आहे, ओ छेड़े तई पी न पियो सघां, कपड़ा पिया ख़राब थियनि। जे वेहां त कपड़ा ख़राब थियनि, मस्जिद ख़राब थिए। ॿई ॻाल्हियूं मुंहिंजे लाइ परेशान कोन हुजनि। वाइज़ त वियो मूंखां विसरी, मूंखे चीज परेशानी वरायो। उथी बि न पियो सघां, कीअं निकिरी वञा, जमात तमामु घणी आहे, वेही सघां नथो वेही सघां, कपड़ा ख़राब थींदा। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वाइज़ हलियो पियो। ख्वाजा अब्दुल अब्बास मुरस्सी फरमाइनि था देर कान थी, हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी चादर मुबारक खणी थोरन खणी मुंहिंजे मथां विधी। जमल मुझे मथा चादर विधाई। ख्वाजा अब्दुल अब्बास रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मां महसूस पियो कयां त के घाटे जंगल में वेठो आहियां। चारई तरफ वण, चारई तरफ लवा बबुर ऐं सर ऐं तमाम घाटो जंगल आहे, पर मुंहिंजो ज़िंदगीअ में ॾिठल ई कोन हुजे। पर अञा जो निहारिया जंगल जे विचां हिकिड़ी पाणीअ जी नाली बि वहे पई। दिल में चो वाह वाह, कम तो सोलो थियो। जंगल में पासे ते वेठुसि ऐं वेही पंहिंजो पेट खाली कयुमि, पेट खाली करे तहारत कयुमि, तहारत करे दिल चयो त भला हाणे वुज़ू कयां, वुज़ू कयुमि, दिल चयो त वुज़ू कयो थी भला हाणे अॻो को जंगल नसीब थियो थी मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद त पढ़। तस्बीह कढा से मोता के समझ में चोली गाना कि हाणे मां वुज़ू करे तहारत करे दुरूद शरीफ सोने नबी करीम ते 100 भेरा पढ़ियो। जमल दुरूद पढ़ी बस क्यों मैं तमल दिल चो त अब्दुल अब्बास नफल भी पढ़। छा पढ़? तस्बीह के
ही खणी टंगियो में उंगली के वण में बबर हो का लव हो उते जाथे मां दुरूद पढ़ियो वजू कयो उनी में टंगे बरकातु नफल पढ़ी सलाम जो वराया गौसे पाक रज़ी अल्लाह ताला नो चादर खणी लाथी त सागो ही मस्जिद में बैठो आया मस्जिद में बैठो आया पर बिल्कुल पेट सही आ को वकड़ कोने का तकलीफ काने बिल्कुल नॉर्मल आया आराम सां वेही तकरीर ॿुधम नमाज पढ़म गौस पाक जा हथ चुमम पीरान पीर अंदर हलिया विया मां पंहिंजे घर मोटी आयुसि महीने सवा खां बाद में मुंहिंजो सफ़र थियो मां मदीने शरीफ आयुसि निंड नेणल जी पिटी वई हो तो हर हर याद पियो अजब आधी रात जो मुखे सोहणो सरवर याद पियो मदीने वञो त ख़बर पए चओ सुभान अल्लाह इश्क बारण बारिया मुक मग मदीने जा सारिया मुक मग मदीने जा सारिया घोड़ा घड़ी किया घारिया घोड़ा घड़ी किया दिया जो रात रहबर याद पियो निंड नेणल जी पिटी वई हो तो हर हर याद पियो इश्क उद्मा खा अकल मुझा जोश जेरा था जलन सिंध में सिकायल किया रहल सिंध में सिकायल जंहिंखे मोहब मुनवर याद पियो निंड नेणल जी फिटी वई हो तो हर हर याद पियो सुभान अल्लाह अल्लाह से करे पाण सब मदीने हले ख्वाजा अबुल अब्बास मरसी रहमतुल्लाह अलैह फरमायो मां मदीने शरीफ हलियो मदीने शरीफ मां मक्के पाक वयो हज करे वरी मदीने शरीफ मोटी आयुस इत्तेफाक तो जो 5 साल मुखे मदीने में लगी गया घणा साल 5 साल मदीने में रहा हाणे हिकिड़ो काफिलो मदीने ले खां बगदाद रवानो थियो मां चयो यार मूंखे भाड़ो करायो वठो वठी हलो हलंदा असां बगदाद वञो था तूं बिल्कुल उठ मुंहिंजे किराए ते थियो मां बि चढ़ी सां रवानो थियो ख्वाजा अबुल अब्बास मरसी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो जरी बगदाद खां 40 मील अञा परे हुयासे अञा 40 मील बगदाद हुयो हिकड़े जंगल में लंघियासे तो जंगल मुखे ॾिठल पे लॻो अरे ॾिठल आ गौर सां हेॾे होॾे अरे वाली भी आहे जादे वज़ू कयो मैं आई सुभान अल्लाह जाते लफल पढ़ियो जवाब जाए आहे और अञा जो सन सुवारी तस्बीह भी टंगी पई आहे सुभान अल्लाह वा तस्बीह भी खणी बिस्मिल्लाह करे खिसे में रखियम 40 मील पंध करे बगदाद पहुंचासे शहर में आयासे रात रहियो बे दिहाड़े ते गौसे पाक रज़ी अल्लाह ताला जी ज़ियारत ला वयस मुखे परेशान सी उठा भाकुर पाता भाकुर पाए जो मुबारक थी मक्के मदीने जी मुजो अल्हम्दुलिल्लाह पर कन में फरमायो दे खबर तस्बीह खणी आए अलाए छले आए फरमायो खड़िया ला चल के बिला खड़ी आयो आया पाण धर्मोनी दी तो के पेशाब तकलीफ थी परेशानी थी मां तो ते चादर न विधी मु तो के 40 मील बाहर कढी छड़ियो